जय झूलेलाल। मां मोहित सितपाल तव्हां सभिनी जो स्वागत तो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेजी तारीख़ 17 अक्टूबर 2023 मंगल जो ॾींहुं, हिंदू महीनो अश्विन मास शुक्ल पक्ष जी टीज तिथि। हलो त शुरू कयूं अॼु जे राशि फल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु कोई मंगल कार्य में सम्मिलित थियण जो या कोई धार्मिक कार्य करण जो मौको मिली तो सघे। धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। मन अॼु हुननि जो तमामु खुश रहंदो, तॾहिं तमामु सुख सां गुज़रंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते ऐं पंहिंजे घर वारनि सां वाणीअ ते तमामु कंट्रोल रखी करे ॾींहुं हलाइणो आहे, न त वाद विवाद या मतभेद थियण जी आशंका आहे। धन प्राप्ति जा सुठा पर योग बीठल आहिनि। तव्हांजो स्वास्थ्य सुठो ई रहंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो पूरो साथ मिलंदो। धन प्राप्ति भी थी सघे, पर अॼु हुननि खे पंहिंजे स्वास्थ्य ते थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त कोई रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे। बाक़ी तव्हांजो ॾींहुं ओवरऑल साधारण ई रहंदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु जय ऐं सुख जी प्राप्ति थींदी। कार्यस्थल ते काई अपॉर्चुनिटी मिलंदी जंहिंमें हुननि खे सफलता जी भी प्राप्ति थींदी। शत्रुअनि ते भी विजय जी प्राप्ति पाईंदा। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो, तॾहिं तमामु सुख सां गुज़रंदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु कोई आकस्मिक घटना जो सामनो थी तो सघे, त पंहिंजो मन ऐं बुद्धि तमामु शांत रखी करे ॾींहुं हलाइणो आहे। थी सघे त योगा या मेडिटेशन करण या हनुमान चालीसा जो पाठ करण तव्हांजे लाइ लाभदायक थींदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु कोई भी वॾो इन्वेस्टमेंट करण या नओं कमु शुरू करण अवॉइड करणो आहे, न त धन हानि थियण जी आशंका आहे। तव्हांजो स्वास्थ्य भी अॼु साधारण ई रहंदो। मां लक्ष्मी जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु मेंटल स्ट्रेस यानी तनाव सां भरियल ॾींहुं थी तो सघे। भाग्य पर अॼु हुननि खे पूरो साथ ॾींदो। हुननि खे पंहिंजो मन ऐं बुद्धि तमामु स्थिर रखी करे ॾींहुं हलाइणो आहे। अॼु थी सघे त हनुमान जी उपासना करण तव्हांजे लाइ लाभदायक थींदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु कोई भी नओं कमु करण या प्रॉपर्टी में इन्वेस्टमेंट करण अवॉइड करणो आहे, न त धन हानि थियण जी आशंका आहे। मां लक्ष्मी जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। तव्हांखे पंहिंजे परिवार में ऐं कार्यस्थल ते ॾींहुं तमामु आनंददायक हूंदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु कोई दुखद घटना जो सामनो थी तो सघे, त घर मां निकिरण खां पहिरियों मृत्युंजय मंत्र जो जाप करे निकिरंदा त तव्हांजा सभु विघ्न ऐं बाधा भगवान शिव दूर कंदा। तव्हांजो स्वास्थ्य ठीक ही रहंदो। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु शत्रुअनि जो भय सताए तो सघे, त हुननि खे घर मां निकिरण खां पहिरियों पंहिंजे मंदिर में ॾीओ ॿारे करे साण ई साण हनुमान चालीसा जो पाठ करे निकिरंदा त भगवान हनुमान तव्हांजा सभु कार्य सिद्ध करे वठंदा। तव्हांजो स्वास्थ्य सुठो रहंदो। कार्यस्थल ते तव्हांखे धन जी प्राप्ति थी तो सघे। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु स्वास्थ्य में सुधारो थींदो। बीमारियुनि जो नाश थींदो। कार्यस्थल ते भी तव्हांखे पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो साथ मिलंदो। काई ना काई ख़ुशख़बरी मिलण जी भी संभावना आहे। त अॼु जो ॾींहुं तमामु सुखपूरो गुज़रंदो। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु थोड़ी ही लापरवाही सां कोई रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे, त अॼु तव्हांखे पंहिंजे स्वास्थ्य ते थोरो ध्यानु ॾियणो पवंदो। अॼु गांइ खे चारो खाराइण तव्हांखे लाभदायक थींदो। कार्यस्थल ते तव्हांजो ॾींहुं सुख सां गुज़रंदो। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में।
नवरात्रि में भोग प्रसाद त अॼु नवरात्रनि जो 3rd डे तो हले। अगर तव्हां चाहियो था कि तव्हांजे सभु दुखनि जो नाश थी वञे त अॼु स्नान इत्यादि करे मां दुर्गा जे साम्हूं सचे घीअ जो ॾीओ ॿारे करे खीर, जीअं कच्चो खीर थींदो आहे, हुन जो भोग लॻाइण तव्हांजे लाइ लाभदायक थींदो ऐं मां दुर्गा तव्हांजा सभु दुख दूर करे छॾंदा। साण ई साण थी सघे त मां दुर्गा चालीसा जो पाठ कंदा या कवच जो पाठ कंदा त सभु दुखनि मां मुक्ति पाईंदा। अॼु जो जेको शुभ रंग आहे उहो आहे ॻाढ़ो कलर यानी रेड कलर। त अॼु काई बि ॻाढ़ी शइ या ॻाढ़ी साड़ी मां दुर्गा खे अर्पण कजो ऐं काई ना काई ड्रेस जेका तव्हां पाईंदा या शर्ट पाईंदा ॻाढ़े रंग जी पाइजो त भाग्य बि तव्हांखे साथ ॾींदो। साण ई साण मां दुर्गा जी बि तव्हांखे आसीस मिलंदी। अचो त ॾिसूं छा अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे गुरमुख जी जो, जेके दिल्ली जा रहंदड़ आहिनि ऐं हुननि जो सवाल आहे हुननि खे व्यापार में जाम दिक्कतियूं थी अचनि। त गुरमुख जी तव्हांखे नित्य ई पंहिंजे व्यापार स्थल ते, कार्यस्थल ते सुबुह जो जॾहिं तव्हां पंहिंजे कार्यस्थल ते वेंदा आहियो तॾहिं ऐं संध्या माल यानी शाम जो सचे घीअ जो दीपक ॿारणु खपे। साण ई साण नित्य तव्हां हनुमान चालीसा जो पाठ कयो। थी सघे त मंगल ॾींहुं ऐं छंछरु ॾींहुं तव्हां हनुमान जी खे काई ना काई मिठी शइ जो भोग लॻायो त तव्हांजा सभु कार्य सिद्ध थी वेंदा। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज या सवाल हुजनि तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंधी प्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।